ज़ुल्म ख़िलाफ़ आवाज़ उथारींदड़ बहादुर सहाफ़ी शहीद नसरुल्लाह गडाणीअ जे क़ातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जे सॾ ते एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। कराचीअ खां केटी बंदर ताईं सहाफ़ियुनि ॿांह ते कारियूं पटियूं ॿधी शहीद सहाफ़ीअ जे तस्वीरुनि वारा बैनर खणी एहतिजाजी मुज़ाहिरनि ऐं धरणनि में शिरकत कई। एहतिजाजी मुज़ाहिरनि में सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि ऐं सिविल सोसाइटीअ जे माण्हुनि पिणु शिरकत करे शहीद जे क़ातिलनि जी घुर कई। सामारे में जस्कम अॻवाननि सारंग ख़ास खेली ख़ादिम बाग़ी कैलाश ऐं ॿियनि एहतिजाज कयो। राणीअपुर में सूफ़ी यासीन राजपर शबीर जाफ़री कुर्बान अली मंगीअ जी अॻवाणीअ में एहतिजाज कयो वियो। वारह में सरताज चांडियो गफ़ार मीरजत शेर चांडियो गुलाम मुस्तफ़ा ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में एहतिजाजी रैली कढी वई। टंडे गुलाम हैदर में गुलाम मुर्तज़ा लगारी नूर हसन बागरानी अली बहादुर कीरियो ऐं ॿियनि एहतिजाज कयो। जरवार में शहीद सहाफ़ीअ खे ॾिया ॿारे भेटा पेश कई वई ऐं संदसि तस्वीर आॾो गुल निछावर कया विया। ॿिए पासे हिम्मत बोज़दार नईम मशहूरी गुलाम बोज़दार ऐं ॿियनि एहतिजाज कयो। कंदकोट में पीरबख्श बंगवार राजा गोपीचंद अली हसन मलिक ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाज कंदड़नि सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जे चीफ जस्टिस ॿियनि आला इदारनि खां मुतालबो कयो त सिंध में लाक़ानूनियत सिंध में वॾेरा शाही सबबि हक़ सच लिखण ते कलम धड़नि जे क़त्ल जो फौरी नोटिस वठी क़ातिलनि ऐं सरपरस्तनि खे गिरफ़्तार करे शहीद नसरुल्लाह गडाणीअ जे खून सां इंसाफ़ कयो वञे ऐं सहाफ़ियुनि खे तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे।